सभिनीनि खां पहिरियों जेकी तव्हांखे ज़रूरत आहे उहो आहे प्रभुअ खे सम्झण जी ऐं नंबर ॾियण जी जेकी तव्हां सम्झी सघो। तव्हांखे ॾिसणो आहे त तव्हां मसीह में केरु आहियो। हिकु दफ़ा तव्हां सम्झी वेंदव त तव्हांजी हर शइ बदिलजी वेंदी। मां ॻाल्हायां थी तव्हां सां काफ़ी कुझु इन हफ़्ते कुझु ॻाल्हाइण थी। जेकी ॻाल्हि आहे उहा ज़बरदस्त आहे ऐं जेसिताईं तव्हां इहो न सम्झी वठंदव त तव्हां उन जी माना कीअं सम्झंदव। तव्हांखे सम्झणो आहे त बाइबल में ई लिखियलु आहे कि मुंहिंजे बारे में तव्हांखे विश्वासु करिणो आहे ऐं तव्हांजे बारे में चवणो आहे। जेको तव्हां पंहिंजे बारे में सोचींदा तव्हांखे माण्हू चवंदा, विश्वासु न करे सघंदव, तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हां जाम सुठा आहियो। शैतान हमेशह इहो इस्तेमालु कंदा आहिनि ऐं तव्हांखे विश्वासु कोन थींदो कि इहे कहिड़ी ॻाल्हि करे रहिया आहिनि ऐं तव्हांखे इहो सम्झणो आहे कि तव्हां हिनखे कीअं रोके था सघो अॻियां वधण लाइ। प्रभु जो वचन सिर्फ़ु हिकु अहिड़ी शइ आहे जेको अलॻि कंदी आहे आत्मा खे। सिर्फ़ु हिकु शइ जेकी आहे तव्हांखे ॿई अलॻि करे सघंदी आहे। मूंखे परवाह कोन्हे मां छा सोचींदी आहियां, पर अगरि प्रभु चवंदा आहिनि त उन महिल न करिणो आहे, उहो ग़लति न आहियां ऐं महसूसु कंदी आहियां कि प्रभु मूंसां छा था चवनि। असांखे इहो फ़ैसिलो करिणो आहे कि जेको प्रभु असांखे ॾेखारणु चाहिनि था उहो असां ॾिसंदासीं ऐं जाम ॻाल्हियूं आहिनि जेके उहो उन वक़्तु असांखे सम्झणी पवंदियूं आहिनि ऐं असां प्रभु चवंदा आहिनि त असां उन वटि वञूं ऐं वरदान जी क़ाबिलियत रखूं। तव्हां क़ाबिल आहियो ऐं इन करे तव्हां कुझु बि करे सघंदा आहियो छाकाणि त तव्हां प्रभुअ जी ॻाल्हि ॿुधो था। तव्हां मज़बूत आहियो, प्रभुअ में कमज़ोर कान आहियो। इहो तव्हांखे माफ़ थी कयां बिना 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 पर इहा कंहिंजे द्वारा थी सघंदी आहे। तव्हांखे उपदेश ॾिसणो आहे, उन जो अध्ययन करिणो हूंदो, उनखे तव्हांखे पाइणो आहे। तव्हां विश्वास कयो, विश्वास नथा कयो त उन में कुझु फ़र्क़ु न थी सघंदो ऐं तव्हां उनखे अॻियां न वधाए सघंदव। सचपच इहे जाम ॻाल्हियूं आहिनि। सचपच 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 पाण ते तव्हां ॾिसो था ऐं तव्हां करे सघो था छो त पाण ते तव्हां कयो था। छाकाणि त मसीह में मुंहिंजे मथां छा आहे ऐं जाम वधीक परेशानियुनि जो भार आहे। यूहन्ना 15 में लिखियलु आहे, मूंखां जुदा थी करे तूं कुझु बि न करे सघंदे। बहितर आहे कि तव्हां उमेद कयो ऐं प्रार्थना कयो। अॼु राति तव्हां मूंखे सम्झो, इन करे मां पहिरियों चयो हुयो तव्हां इहो ॾिसण आया आहियो। अगरि मां तव्हांखे मुसीबत में आहियां, अगरि पाण खे तव्हां मसीह में ॾिसो था, अगरि तव्हां इहो भरोसो कंदा आहियो ऐं जॾहिं तव्हां भरोसो कंदव, चाहे बि कुझु बि माण्हू महसूसु कनि, मूंखे हमेशह इहो अभिषेक महसूसु थींदो आहे। मां हमेशह महसूसु नथी करे सघां। सुठो हूंदो आहे या हर कोई ख़ुशि हुजे। केतिरा दफ़ा तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां कहिड़ी ॻाल्हि करे था सघो, प्रभु खे रखंदा आहियो। मां हाणे बि 33 सालनि खां 35 सालनि खां प्रचार कयां थी। मूंखे ख़बर आहे त कई दफ़े इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, नाकामयाबी ईंदियूं आहिनि, पर मुंहं खे मां खोलींदी न आहियां। आमेन। पर ॾिसो, डपु कोशिशि कंदो आहे त तव्हांखे पहिरें क़दम खे खणण खे रोके। डपु तव्हांजे मन में जाम नकारात्मक ॻाल्हियूं करे छॾींदो आहे ऐं उहो छा करे वारिया आहिनि। अगरि तव्हां उनखे करण जी हिमत कई, इहो जाम अफ़सोस सां चवणो थो पए कि प्रभु तव्हां सां गॾु आहे, पर तव्हां उनखे कोशिशि बि न कई, जंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां ख़ाली हमेशह हिमत हारींदव। अंदरां तरीक़े सां तव्हां कहिड़ा संपूर्ण महसूसु कोन कंदा आहियो छाकाणि त तव्हांजी हिमत हारिजी वई आहे। ऐं घणा दफ़ा असां जीवन में जाम हल्का हल्का महसूसु कंदा आहियूं छाकाणि त इहो सच आहे। तव्हांखे पाण खे ॾिसणु सिखणो पवंदो, मसीह में केरु आहियो। मसीह में तव्हांखे इहो न चवणो आहे मां त बसि बर्बादु आहियां, मां बर्बादु आहियां, मां कुझु बि नथो सहन करे सघां। तव्हांखे चवणो आहे मां मुक्त आहियां, मां मुक्त आहियां, मां कुझु बि करे सघंदो आहियां, मुंहिंजे अंदरि प्रभु आहे, मूं में कमु करण वारो प्रभु आहे, उहो हाणे बि हिन वक़्तु मूंसां गॾु आहे ऐं प्रभु जो धन्यवाद। हाणे मां तव्हांखे हिकु नंढी ॻाल्हि थी ॿुधायां जेकी सचुपचु जाम सुठी आहे ऐं मां तव्हां ॿुधायां। हिकु यूहन्ना 4:17 में लिखियलु आहे, छाकाणि त जीअं उहो आहे तीअं ई संसार हूंदो आहे। हाणे असांखे ध्यानु लॻाइण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल सां जेको बि उहो आहे इन संसार में, तव्हां मां अॼु हिते राति केतिरा विश्वास कंदा?
केतिरो ॼणा विश्वास करे सघंदा आहिनि प्रभुअ ते? अगरि उहे ॾकंदा कान त तव्हांखे ॾकण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां उन्हनि खे चयो आहे, अॼु उहे केतिरा शक्तिशाली आहिनि अॼु, त अगरि उहे शक्तिशाली आहिनि त असांखे बि उन में हुजणु खपे। असां छो पंहिंजे पाण खे कमज़ोर था चऊं? तव्हां चओ मां शक्तिशाली आहियां, मां नथो करे सघां, चओ पंहिंजे जीवन खे मोटी ध्यानु ॾियो, मां इहो नथो करे सघां, मुंहिंजी जाम कठिन आहे, मां नथो लॻाए सघां। मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे इहो चवणु खपे कि तव्हां करे सघंदव। इहो मुंहिंजे लाइ जाम वधीक आहे, न इहो तव्हांजे लाइ जाम वधीक न आहे। प्रभु तव्हांजे जीवन में अचण ई न ॾे हा, उहो तव्हांखे वधीक तव्हांजे जीवन में अचण ई न ॾे हा, छाकाणि त उहो तव्हांखे सहन करे सघे थो, उहो तव्हांजा इम्तिहान वठी सघे थो, तव्हांखे ॾेखारे थो कि तव्हांखे छा करिणो आहे, कहिड़ी ज़रूरत आहे ऐं तव्हां छा करे सघंदा आहियो। पंहिंजे जीवन में कहिड़ी ज़रूरत थींदी आहे उहो करे करे तव्हांजे हफ़्ते में पूरो सॼो ध्यानु ईंदव। इहा सुठी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां पंहिंजे जीवन में कुझु करणु था चाहियो मसीह तरफ़ां, तव्हां वठो उहो वक़्तु। इफिसियो वचन 19 में खां 22 में थोरो वधीक असांखे ॿुधणो पवंदो, किथे हुया हाणे किथे आहिनि। त उन जी समर्थ, उन में जेको विश्वास कंदा आहिनि केॾा महान आहिनि, उन जी शक्ति जो प्रमाता जेके कंदा आहिनि उन अनुसार उहो उनखे मसीह जे तरफ़ां मिलंदो। ऐं दुआनि जे बारे में उहो अॻिते वधंदा ऐं उन जो अधिकार आहे समर्थ थियण में, जेका उन्हनि जा नाला आहिनि हिते ई न पर अचण वारे लोक में बि लिखियलु हूंदा। ऐं उन जे पेर हेठे घसाए करे छेन उहो समर वारी ॿी जेकी ॻाल्हियूं आहिनि उहो तव्हांखे ॿुधायां थी। असां इहो चई सघंदा आहियूं, पर इफिसियो 2:6 में लिखियलु आहे त असां हुन सां गॾु वेठा आहियूं ऐं उन जॻह ते आहियूं जिते उहो चवनि था कि असांखे विहणु खपे। उहो चवनि था, हा इहो ई लिखियलु आहे इफिसियो 2:6 में, जिते बि असां वेहंदासीं ऐं स्वर्ग जॻह ते। हे ॾिसो कहिड़ी ॻाल्हि आहे, मां जिते बीठी आहियां उते बि स्वर्ग आहे ऐं मां ॿियो किथे बीठी आहियां। ऐं तव्हां इन कुर्सीअ ते वेठा आहियो, पर मसीह में तव्हां ॿियो किथे आहियो, तॾहिं बि तव्हांखे ख़बर पवंदी आत्मिक तौर ते असां कहिड़ी गड़बड़ मां मथे मथे उची विया आहियूं। जेको इन करे संसार में चयलु आहे, पौलुस चए थो त असांखे ॼाणणो आहे ऐं सम्झणो आहे कि प्रभु असांजे लाइ छा थो करे ऐं असां मसीह में केरु आहियूं। तव्हांखे सम्झणु खपे कि तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो इन दुनिया में ऐं छा करिणो आहे, तव्हांखे सिखणो आहे मसीह में। उहो असांजे लाइ सभु कुझु आहे, पहचान ठहंदो, असांखे हुन सां गॾु रहणो आहे। बाइबल में बि इहो ई लिखियलु आहे। सोचो तव्हांखे पढ़णो आहे, उन वटि शांती आहे, असां वटि शांती आहे, उन वटि आनंद आहे, असां वटि आनंद आहे। मूंखे ख़बर आहे कि तव्हांखे ख़बर आहे इहो उहो ई मन आहे जिते असां चवंदा आहियूं, पर मूंखे इहो महसूसु न थींदो आहे। इहो तक़रीबन हुई त जंहिंमहिल मां तव्हांखे ॿुधायां जंहिंजी तरफ़ां वेंदमि, हा इहो मूंखे महसूसु नथो थिए, पर ॾिसो मूंखे इहो महसूसु नथो थिए, पर ॾिसो छा थींदो आहे। मूंखे ॾिसो ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी भावनाऊं अंत में हावी थी वेंदियूं ऐं तव्हांजे फ़ैसिलनि ते। पर अगरि तव्हां हर शइ खे महसूसु करण जो इंतज़ारु कंदव तॾहिं तव्हांखे कोन पाईंदव, जंहिंजे करे यीशु मरिया हुया। तव्हांखे इहो विश्वासु करिणो आहे। मां शर्त लॻाए सघंदी आहियां, अॼु हिन रूम में अहिड़ा माण्हू वेठल आहिनि जेके ॿियनि खे पंहिंजे मथां हावी थियणु ॾींदा आहिनि, पंहिंजे फ़ाइदो खणणु ॾींदा आहियो, निरादर करणु ॾींदा आहियो। हा 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 उहे उते आहिनि। के न के तरीक़े सां शैतान तव्हांखे इन तरह खां ख़राबु सोचण जी वञी रखंदो आहे। ख़ैर न, सच में इहा ई ॻाल्हि आहे। इहा शायदि तव्हांखे ख़बर कोन्हे, हालतुनि में सामनो करणो पवंदो आहे ऐं वधीक देरि ताईं तव्हां इन खे हलणु ॾींदा आहियो, इन जो सामनो करणो ओतिरो मुश्किल थी वेंदो आहे ऐं पोइ कॾहिं तव्हांखे सामनो बि करणो पए त तव्हां हुन सां हारिजी वेंदा आहियो ऐं तव्हां ऐं पोइ छा त असां ॾिसूं था। ख़ैर अगरि मां उन्हनि जो सामनो कंदो आहियां
पोइ मूंखे डपु छो आहे? उहे गुस्सा थी वेंदा आहिनि, मूंखे डपु आहे, मूंखे डपु आहे, मां इहो कंदमि, मूंखे डपु आहे, मूंखे डपु आहे, मूंखे डपु आहे। ऐं अंत में इहो डपु तव्हांजो जीवन हलाइण लॻंदो आहे। प्रभु चाहींदा की तव्हां पाण इज़त कयो उन ॻाल्हि जी ऐं तव्हां उनखे सुञाणो। तव्हांखे शांती रखणी पवंदी ऐं उहो तव्हांखे बहस न करणी आहे कहिड़ी बि ॻाल्हि जी। प्रभु जी सेवा करण लॻो, उन जी ॻाल्हि ॿुधण लॻो, उन जो देखभाल करण लॻो कहिड़े बि तरीक़े सां। असां वटि 3 ख़ुशि माण्हू आहिनि जेके साम्हूं फ्रंट रो में वेठा आहिनि। इहो संदेश कंहिंजे लाइ बि हुजे, छो त इहो उनजो हिसो कोन्हे जेको मां चवण वारी आहियां। मां पंहिंजो व्यक्तिगत उदाहरण ॾियां। मूंखां निभाइण जाम ई कठिन हुयो। मां हिकु अहिड़ी जॻह ते आहियां जिते मुंहिंजो शोषण थियो हो ऐं पोइ इन करे मूंसां ख़बर हुई त मूंखे छा करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां करिणो आहे, पूरो काबू पाण खे रखिणो आहे। छो त मां सोचियो इन तरह जी चोट खाइण खां पोइ बि मूंखे अॻियां वधिणो पियो। मुंहिंजो जाम कुझु ॻाल्हियूं थी हुई मूंसां गॾु जेकी असमानता हूंदी हुई ऐं पोइ मूंखे ख़बर पई त मूंसां गॾु छा थियो। सचपच जाम शांती प्रिय माण्हू हूंदा हुया, उन सां गॾु जाम सालनि ताईं पंहिंजी मर्ज़ीअ करण खां पोइ बि ख़बर आहे उन सां गॾु जीअणो पवंदो, सुखी रहणो पवंदो। ऐं कुझु वधीक वक़्तु ताईं मां तव्हांखे ॿुधायां थी जेके जाम वधीक धीरज लाइ हूंदा आहिनि, प्रभु उनखे ठेस लॻाए सघंदो आहे, पर उहो चाहींदा त जीअं असां कुझु सिखी सघूं। मां चयो प्रभु खे जंहिं महिल कुझु कमु ज़रूरत हूंदी आहे प्रभु मुंहिंजे लाइ कयो। कहिड़ा दफ़ा प्रभु असांखे ॿियनि जे लाइ दुख खणण लाइ मजबूर करे छॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त तूं खण। अहिड़ो बि घणा दफ़ा थियो जंहिं महिल उहो असांखे बुलावो ॾींदा आहिनि, कुझु ॻाल्हियूं सहन कुझु देरि ताईं। हिन विच जॾहिं असां प्रभु खे प्रार्थना कंदा आहियूं, सेवा कंदा आहियूं त तंहिं महिल ऐं मां चयो हुयो त प्रभु तव्हांखे ख़बर आहे जेको मूंखे यादि कोन्हे कि मां प्रभु खे सचमुच ॾिठो हुयो कि न ॾिठो हुयो। प्रभु मूंखे चयईं कि मां तुंहिंजी हाणे हलणु कोन ॾींदसि, उन तरीक़े सां पाण सां गॾु ॻाल्हाइण न ॾींदमि जेसि ताईं तूं पंहिंजे पाण खे सुधारे नथी सघे ऐं तुंहिंजी हर ॻाल्हि में मर्ज़ी न हलंदी। ऐं उन उहो कयो जेको बदिलाव आयो मुंहिंजे अंदरि, उनजो मतिलबु इहो आहे कि प्रभु मूंखे उहो करणु ॾिनो कि जेको मां करे सघां। ऐं मूंखे अंदरि ई अंदरि छा महसूसु थियणु लॻो कि प्रभु मूंसां जाम प्यार करणु लॻो आहे। ऐं अगरि उहो न हुजे हा त मां पंहिंजे पाण खे ख़तमु करे चुकी हुजे हा ऐं मुंहिंजो व्यवहार ग़लति हुयो प्रभुअ सां गॾु, पर देव कॾहिं कॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो। ईअं न हुयो कि तव्हांखे इहो करिणो आहे, ख़बर हुई कि मां ग़लति आहियां, देव आयो, मूंखे ख़बर हुई त ईअं कोन थींदो, मां छा करे सघंदी आहियां। केॾा दफ़ा तव्हांखे ॿियनि जे लाइ अहसान न थियणो पवंदो आहे, उनजो सामनो न करे रहणो आहे ऐं तव्हां उन सां जुड़ियल आहियो। उन हालतुनि में बि तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां कहिड़ा घटियापन था कयो। पर ठीकु आहे, हाणे जाम दफ़ा थी चुको, पर मां प्रभु खे चयो मुंहिंजे व्यवहार कोन कयो हो, मूंखे ख़बर हुई। प्रभु मूंखे ॾेखारी उहो ॻाल्हि ऐं मूंखे पाण खे इहो सम्झाई कि असांखे ख़बर हुजे, पर मां हिकु नंढे क़दम खे अॻियां वठी वञणु चाहियां थी, छो त उन में मुंहिंजी हिन में पाण सां इच्छा न हुई। अगरि अॼु हिते राति जो कोई आहे ऐं जेको कोई टीवी ॾिसी रहियो आहे, तव्हां चओ था मूंसां ॻाल्हायो था, तव्हां मूंसां था ॻाल्हायो, मां तव्हांखे नंढी सलाह ॾियणु थी चाहियां। अगरि तव्हां चवण वारा आहियो, चाहे उहो नंढो ॿारु या तव्हांजो दोस्त या तव्हांजा वॾा बि थी था सघनि, मुंहिंजो मतिलबु आहे इहो कोई माउ पीउ थी थो सघे जेके तव्हां दोषी महसूसु कंदा आहियो। ख़ैर मां तव्हांखे कुझु बि चवां उन जे लाइ पोइ ऐं तव्हांखे ॼाणणो आहे जीवन में तव्हांखे ख़बर आहे इहे सही न आहे, तव्हांखे ख़बर आहे इहो वक़्तु अची वियो आहे, तव्हांखे हे चवंदव हे मॉम हे डैड मां तव्हां सां प्यारु कंदो आहियां, तव्हां मुंहिंजो जीवन न हलाए सघंदव। ख़ैर इहा उहा ॻाल्हि ख़बर अथव, पंहिंजे ॿारनि खे इहा तव्हां चई सघंदा आहियो मां तोसां प्यारु कंदो आहियां, सुठो प्यारु ऐं सुठा वॾा थी सघंदा आहियूं, छाकाणि त उहा ॻाल्हि ईंदी ऐं तव्हांखे ख़बर पवंदी पंहिंजी राह ते अकेला रहिजी वेंदव। इन करे मां शुरूअ में ई चयो
मां तव्हांखे सलाह ॾेई सघंदी आहियां ऐं मां तव्हांखे चई सघंदी आहियां कि तव्हांखे कहिड़ी ॻाल्हियूं करणियूं आहिनि जंहिंसां तव्हांजो जीवन बदिली वञे। इन जो इहो मतिलबु न आहे कि तव्हां मतलबी थी वञो। मूंखे नफ़रत आहे मतलबियुनि सां ऐं मूंखे आत्मा सां नफ़रत थी वेंदी आहे उन वक़्तु जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थी ऐं तव्हां मतलबी ठही विया आहियो। छो तव्हां ईअं बुद्धिमानी नथा ठही सघो? नज़र अंदाज़ छो था कयो उन ॻाल्हियुनि खे? इन जे अलावा तव्हांखे पंहिंजे जीवन में उहो कमु करणा आहिनि। पर इहो आहे तव्हांखे ॻाल्हि जेकी तव्हांखे सम्झणो आहे ऐं तव्हांखे हिकु ॻाल्हि बदिलणु खपे कि जेके तव्हां सां गॾु आहे उहो तव्हांखे हर वक़्तु न रहंदी। छो त तव्हां इहो ॼाणींदा हुजो सही आहे या ग़लति, तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो शरीर आहे, भले उहो कुझु बि कनि तव्हांखे ख़ुशि रखण जे लाइ। छो त हिकु सबक़ु सुठी ॻाल्हि जेकी देव मुंहिंजे लाइ चई उहो मुंहिंजे लाइ उहो ई कंदो जेको मूंखे ख़बर आहे ऐं सही आहे। मां उनखे ते ख़बर तरह सां प्रतिक्रिया कंदमि। मूंखे उन्हनि खे दुखी करणु ॾींदो आहे ऐं ॾिसो उहे ॻाल्हि जेके मूंसां गॾु हुयूं ॼाणींदी हुयूं उहे सही ॻाल्हि रही आहिनि ऐं सही थी आहिनि। तव्हांजे लाइ कोई वजह बि कोन्हे दुखी थियण जी। पोइ बि मां तव्हांखे वीचार सां गॾु उन क़िस्म जा माण्हू ॾेखारींदमि जेके डप में अलाए छा करे रखंदा आहिनि पंहिंजे वक़्त में। तव्हां मां कुझु माण्हू उनखे सोचींदा कि उहो जेकी ॻाल्हि हुई उनखे छो झेलींदा आहियो ऐं सालनि ताईं तव्हां उन में अंदरि कीअं अटकिया पिया हूंदा आहियो। प्रभु छो न तव्हां उन दुख खे हटाए छॾियो ऐं उनखे प्रकट कयो? छा कोई इहो करणु चाहे थो? उनखे इहो करण जे लाइ कोन चवणो आहे, न चवंदा, छाकाणि त असांखे ईअं न खपे। असांखे डप में ई रहणो आहे छाकाणि त असां उनखे आदत पइजी वई आहे ऐं शैतान असांखे भटकाए छॾियो आहे। असां सफ़र में नथा मिली सघूं। इन ज़िंदगीअ में जेको असांखे खपे उहो शैतान असांखे नथो पाइण ॾिए, पर त बि असां शैतान सां गॾु रहंदासीं। प्रभु असांखे चए थो असां सां गॾु रहे, असां नथा रही सघूं। पंहिंजे पाण खे हमेशह उन ॻाल्हि में न विझो, विरासत में न रखो। मसीह में केरु पंहिंजे पाण खे सुञाणो ऐं तव्हां स्वाभिमानी थी करे तव्हां अॻियां वधो जेको प्रभु जी महिमा करे सघो ऐं चओ आमेन। प्रभु असांखे डप जी आत्मा कोन ॾिनी आहे, पर समर्थ ऐं प्यार संयम जी ख़बर ॾिनी आहे। मुंहिंजे ख़्याल सां संयम वारो हिसो, मुंहिंजे ख़्याल सां इन खां असां कुझु सिखी था सघूं। प्रभु चाहे थो धीरज रखणु खपे। असांखे इन जो मतिलबु आहे त असां पहिरीं बि जेकी बि शइ कयूं उनखे धीरज रखूं सस्ताईअ सां ऐं उहो सम्झी सघूं कि जेके उहो चवनि था ऐं अॻियां वधंदा आहियूं जीवन में उहो भावनाऊं उहो करे सघूं जेको प्रभु असांजे लाइ करे थो। ऐं जेकी समस्या अचे थी पाण सां असां ॻाल्हाए करे उनखे ख़तमु कयूं ऐं पाण सां, मां असल में सोचींदी आहियां तव्हां पाण सां ॻाल्हाए करे पाण खे शांति कयो। मूंखे कैंसर थी वियो 22 साल पहिरीं ऐं मूंखे स्तन कैंसर हुयो। मूंखे ऑपरेशन कराइणो पियो ऐं सुठो आहे मूंखे क़िस्म जो ट्रीटमेंट वठणो न पियो। उहो हुनजी पकड़ में अची वियो जॾहिं उहो नंढो ट्यूमर हुयो। उहो जल्दी जाम वधण वारो कैंसर हुयो ऐं ख़बर अथव हर दफ़े जॾहिं कंहिंखे कैंसर हूंदो आहे त उते हमेशह इहो वीचारु ईंदो आहे त उहो वापसि कोन अची सघंदो ऐं त कॾहिं न कॾहिं मां 20 साल कटिया आहिनि उन जे ख़िलाफ़ु उन जे साम्हूं बीह करे। हर दफ़े जॾहिं इहो वीचारु मुंहिंजे में ईंदो आहे मां कोशिशि कंदी आहियां। उहो हमेशह पेपर ते ॼाणींदा आहिनि कि तव्हांखे कैंसर थियो हो, पर अगरि तव्हांखे थियो हो त तव्हांखे उहो वरी ॾिसणु चाहींदा आहिनि ऐं पंहिंजी जांच कंदा आहिनि। पहिरें साल मूंखे तकलीफ़ थी मुंहिंजी पुठीअ जी। मूंखे जाम पंधु करे करे हेठि मथे टपा ॾेई करे कुझु ग़लति जूता पाए छॾिया हुया, इन करे पुठीअ जी समस्या अची वई। इन करे मां देखभाल कई पंहिंजी पुठीअ जी ऐं पोइ मां ॾिठोसीं ऐं जूता वरिता सुठी तरह सां, काई कसरत न कई ऐं वरी शुरू कई देखभाल। पहिरें साल मूंखे इन काफ़ी पीड़ा थी हुई ऐं पोइ 8 महीननि खां पोइ सचपच जाम ख़राबु पीड़ा थी ऐं मूंखे हुनखे दौरान उहो कराइणु लॻो ऐं MRI कराए ॾिसण लाइ छा आहे
ऐं उन्हनि खे मुंहिंजी रीढ़ जी हड्डी में कुझु घात मिलियो जेको उन्हनि चयो कि हिकु मेटास्टाइज्ड कैंसर लॻे थो। त तव्हांखे ख़बर हूंदव उहे वीचार हलंदा आहिनि। त मां काफ़ी दफ़ा ब्लॉग जा चकर लॻाया, मां पाण सां ॻाल्हायां पई ऐं इन तरह जी शइ में देव जाम सुठा आहिनि ऐं ॻाल्हाए करे पाण सां शइ मां ॿाहिरि कढी सघिबो आहे, छो त तव्हांखे हिनखे ख़बर आहे मदद मिलंदी। उहे जेकी सुठी ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हांजे अंदरां निकिरंदियूं आहिनि। मूंखे ख़बर न आहे तव्हां मुंहिंजे बारे में छा सोचींदव, पर हिन तरह सां जेकी ॻाल्हि हुई मां तव्हांखे ॿुधाई, ठीकु आहे। मां बेशक इन विश्वास ते न कंदमि मूंखे कैंसर आहे, पर मतिलबु इहो आहे कि इहो जेको कुझु अगरि इहो आहे उहो आहे, निपटी वेंदमि। प्रभु असां सां गॾु आहे, असां हुन सां निपटी वेंदासीं। जेकी बि ॻाल्हि आहे साम्हूं ख़बर अथव सचमुच ऐं ईमानदारीअ सां मसीह जे लाइ असां सभिनीनि खे ख़बर आहे उन मामले में छा थींदो, खे छा थी वियो। अगरि मां ठीकु नथी थी सघां, पर प्रेरित पौलुस चवनि था कि असांखे ख़बर आहे जेको सामनो करणो आहे उहो मौत जो डपु आहे। मूंखे जीअणो आहे या मरणो आहे उनजो कुझु फ़ाइदो कोन्हे। बहितर आहे त मां प्रभु सां गॾु रहां, सुठो व्यवहार रखो। ऐं ख़बर अथव जेकी ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां थी, इन जो इहो मतिलबु कोन्हे त तव्हां इहो करे सघो ऐं तव्हां टीवी ते ॾिसण वारा डॉक्टर वटि न वञो। कोशिशि कयो कि तव्हांखे छा महसूसु थो थिए, कहिड़ी ॻाल्हि सचमुच तव्हांखे लॻे थी, तव्हांखे उन जी मदद मिलंदी ऐं उनखां धीरज रखी करे तव्हांखे कमु वठिणो आहे, हिमत न हारणी आहे। प्रेम जी ऐं धीरज जी जेकी ॻाल्हि आहे उहो तव्हां सां गॾु ॾिसी सघे थी। धीरज सां गॾु तव्हां डप सां भावनाउनि सां पाण खे न हलायो ऐं तव्हां उहो कमु करे करे अॻियां वधो। मां जेको कयो हुयो, मां MRI करायो ऐं मां बोन स्कैन कई, त मुंहिंजे शरीर जी हड्डीअ जो बोन स्कैन कयो हुयो, उनजी टेस्ट कराई वई हुई। उन्हनि चयो बीहो, नतीजो वापसि आयो ऐं मूंखे ख़बर पई टेस्ट जो नतीजो, असां तव्हांजे शरीर जो हर हिकु हड्डी ॾिठी ऐं तव्हांजी हड्डीअ में कोई कैंसर कोन्हे। त मां चयो हा, ऐं मां जाम उत्साहित थी वियमि ऐं उन्हनि चयो हिते कुझु आहे जेको असांखे तव्हांजी रीढ़ जी हड्डी खे ॾिसण ते अचे थो, छो त तव्हांखे कैंसर थी चुको हुयो, इन करे असांखे लॻे थो पेट स्कैन करणो पवंदो। मूंखे हुन जे लाइ अपॉइंटमेंट वठणी पई, उन जे लाइ इंतज़ारु करणो पियो। मुंहिंजो उहो टेस्ट करायो हुयो, मूंखे इंतज़ारु करणो पियो नतीजे लाइ। ऐं हुननि चयो ख़ैर तव्हांखे कोई कैंसर कोन्हे, असां तव्हांखे मथे खां हेठि ताईं चेक करे छॾियो आहे। तव्हां ॿुधो, मां चयो उहो कहिड़ी शयूं आहिनि जेकी तव्हां मुंहिंजी रीढ़ जी हड्डियूं में ॾिठियूं आहिनि, ऐं इहो आहे जेको उन्हनि चयो ख़ैर इहो थी सघंदो आहे। काई मेटास्टाइज्ड कैंसर कई साल खां पहिरीं जेको ठीकु थी चुको आहे, या उन्हनि इहो चयो इहो जनम जो दोष थी सघंदो आहे। असांखे ख़बर कोन्हे इहो छा आहे, पर असां इहो ॼाणींदा आहियूं इहो कैंसर कोन्हे। इहा ॻाल्हि आहे जेकी मां तव्हांखे ॿुधायां थी। मां उन वक़्त जे दौरान उहो कॾहिं महीननि ताईं जे वक़्त ताईं पाण खे 100% पूरी तरह बर्बाद करे चुकी हुयो। मां पंहिंजे पूरे परिवार खे छॾे ॾिनो, उन शिक्षाउनि खे छॾे ॾिनो जेकी मूंखे आनंद ॾिनियूं हुयूं, उहो दुखी थी वियमि ऐं मां हमेशह पंहिंजी ॻाल्हियुनि खे पाण ताईं रखियूं। मूंखे मज़बूत थियणो आहे ऐं ज़रूरत आहे। मूंखे विश्वास आहे तव्हां मूंसां गॾु आहियो, मुंहिंजी पूरी देखभाल कंदव। मां नथी चाहियां कि ईअं कुझु अचे। अगरि ईअं थिए बि थो त तव्हां इन समस्या खे ॾकण वारी न आहियां, मूंसां गॾु तव्हां आहियो। मां हिन जो सामनो कंदमि ऐं जेकी मुक़ाम ते पहुचणो आहे मां पहुचंदमि। आमीन। प्रभु खे ॼाणण ऐं इहो ॼाणण त असां मसीह में केरु आहियूं, उन सां मदद मिलंदी आहे। सामनो करण में जीवन में असां कंदा आहियूं। अॼु उत्साहित था कयूं उन ॻाल्हियुनि जे करे जंहिंजे करे तव्हां पूरी ज़िंदगी ॾकी करे कढी आहे। कुझु पल में वापसि ईंदासीं, इहा जानकारी पाईंदव कि असां पंहिंजे जीवन में कीअं बदिलाव आणे सघंदा आहियूं इन ब्रेक खां पोइ। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।